खरोचाल के जगोट यूसुफ कागीर, मोहम्मद त्यार, मोहम्मद लालान कात्यार, मोहम्मद असलम शाह, खादम कात्यार, रफ़ीक कात्यार, अली अकबर कात्यार, मोहम्मद अमीन कड़मू, जलाल कड़मू सां गॾु 12 साल ॿारड़ो शबीर कात्यार जनवरी जे महीने में अलासन होड़े में सवार थी काजर करे के वटि मर्ज जो शिकार करण लाइ विया त भारतीय नेवी खेनि गिरफ़्तार करे वरितो। उन्हनि माइग्रनि जे घरनि में अॼु बि क़यामत जो मंज़र बरपा आहे। उन्हनि जा वारस पंहिंजे बचनि जे लाइ परेशान हाल आहिनि, पर हुकूमत ऐं कंहिं बि इदारे उन्हनि खे इहा आथत नाहे ॾिनी त संदन प्यारा पंहिंजे माॻ ते मोटी ईंदा। उन्हनि पंहिंजो दर्द पंहिंजे ई लफ़्ज़नि में हीअं बयानु कयो आहे। दादा मुंहिंजा बच्चा आहिनि 10 माण्हू मुंहिंजा आहिनि, सो तयार करे ख़बर काजर करे के करानी हुअमि, असांखे ख़बर न थी पई, असांजो नी पतो अॼु सूद न आहे। असांजी लांचियूं असांजो कर्ज़ी कारोबार उहो असीं 5 महीना अञा मंझास कोन खाधोसीं, तेसीं असांजा तयार करे विया, असांखे अॼु सूद पतो न आहे, ख़बर न आहे असांजा बच्चा केॾांहुं करे छॾूं मारे छॾूं या असांजा बच्चा केॾांहुं करे छॾूं, असांखे अॼु सूद ख़बर नथी पए। हुननि जे करे असीं हाणे रहिया आहियूं, दाऊं करे राड़ करे आहियूं, असांजो को फ़रियाद करियो। मुंहिंजा 2 बच्चा ते छॾियो आहे न मच्छी पेट बुखियला करे असांजा जल्दी असांखे बच्चा असांखे आणे ॾियो। असां ग़रीब मिसकिन असांजे घर में अटो कोन्हे को, ॿियो बि असांजो को बि गुज़र कोन्हे। असांजो तव्हांखे ज़ाती ख़बर आहे त समुंड में हद अंदरि को बंदी आहे ई कोन्हे। असीं पंहिंजे हद अंदरि जॾहिं मच्छी मारण वञूं था, जे मच्छी मारण में वञण में जे इंडिया जी नेवी या पाकिस्तान नेवी हूअं त कॾहिं बि पाण में त विढ़ंदा ई कोन्हनि, पर पाकिस्तान जे माणे खे या हिंदुस्तान माणे खे ईअं झले वठनि था जीअं की शींहं ॿकरी झले वठी। अव्हांखे ज़ाती ख़बर आहे त असां जेके इहे पंहिंजियूं ॿेड़ियूं ठारायूं था, इहे लखें रुपया कर्ज़ खणी या लखें रुपया पंहिंजी मालिक मालियत उन में विझी करे असां पंहिंजे बच्चनि जो हिकिड़ो बनायूं था, जीअं असांजो ॿियो को गुज़र वसीलो कोन्हे। उहो असीं जॾहिं पंहिंजे हद अंदरि मच्छी मार वञूं था त असांखे इंडिया जी नेवी ईअं झले खणी वञे थी, पोइ असांजा बच्चा इंडिया जे जेलनि में हूंदा आहिनि, पोइ को बि ख़बर कोन्हे। हिन खां अॻियां केतिरा असांजा वाक़िया थिया आहिनि, जीअं जीअं ख़ाली इहो जेको हज यूसुफ कात्यार ॻोठु आतरकी में जीअं पाकिस्तान हिंदुस्तान धार थियण खां पुठियां 1985 खां वठी हेल ताईं 30 होड़ा असांजा हिंदुस्तानी नेवी में क़ैद कया विया आहिनि, पर उहो पोइ वक़्ते माण्हू त आज़ादु थियो न। जॾहिं असांजो जनवरी जे में झलिजी वियो आहे, उनखे अॼु ताईं असांखे इहा ख़बर नथी पए असांजे बच्चनि जी त हुननि खे कहिड़े जेल में रखियो वियो आहे। हवाले सां असांजा माहिगीर जेके आहिनि उहे हितां खां जेको आहे सो हलिया था वञनि ऐं वेंदे वेंदे जेको आहे सो उहो कर सीर क्रैक जे वेझो था जेको आहे गुज़र कनि त उन्हनि खे इंडियन नेवी जेका आहे पकिड़े वञे थी। नेवी पकिड़े वञण खां पोइ उन्हनि खे ईअं थो कयो वञे जो जेलनि में थो रखियो वञे ऐं उहे जेलनि में सड़ंदा गिरंदा रहनि था ऐं हुननि जो जेके पोयां वारस आहिनि उहे जेके आहिनि सो मजबूरी जी हालत में गुज़ारीनि था। एतिरे ताईं जो हुननि जा बच्चा पिनण ते मजबूर था थियनि, उन्हनि जे गुज़र सफ़र जो वसीलो त आहे माहिगिरी, उहो जेको आहे सो हुननि जो बंदि कयो थो वञे, हुनजा होड़ा ज़बत कया था वञनि। तंहिंजे करे जेको आहे सो इहो असांजी गवर्नमेंट खे हुजणु खपे त उहो उन्हनि जे लाइ जेको आहे सो जीअं फिशरीज़ ऑपरेटिव सोसाइटी आहे अहिड़े इदारे जे तरफ़ां उन्हनि खे जेको आहे फंड रखिया वञनि, तंहिं करे त उन्हनि खे जेका होड़ा रछ ऐं जेका उन्हनि जे गुज़र जो जेको वसीलो आहे उहो पूरो करे ॾिनो। झलिया विया आहियूं, असांजे घर में का शइ कोन्हे, असीं पिनण में मजबूर आहियूं, असांखे के ख़ुदा कर कोन थो ॾिए। हाणे पर असांजो ॿियो त धंधो ई कोन्हे, असां धंधो सफ़र इन ई होड़नि मथां, न बनी आहे न दुकान आहे न माल आहे न वझो आहे, का शइ कोन्हे का। घणा माण्हू खजी विया आहिनि? सी असांजा माण्हू 10 खजी विया आहिनि। कॾहिं विया आहिनि? इनखे जनवरी जी मुंहिंजे ख़्याल में त